इन वक्त आऊं दादू बाईपास से मौजूद आहियां जिते सवें बोड मुतासरीन जेके आहिनि टेंटन ते खुले आसमान हेठि इन वक्त सर्दीअ जी मौसम आहे त ॿार थधि में बीमार थी पिया आहिनि। औरतूं पीरसन जेके आहिनि उहे बि थधि में ॾकनि पियूं, पर हिननि खे गरम कपिड़ा न आहिनि। अफ़सोसनाक सूरत हाल इहा आहे, कमु करे टे ॾींहं सुकाए जेको आहे चांवर उहे बोड मुतासरीन मजबूरी मां खाइनि था। उन्हनि खे राशन न आहे, उहो जंहिंजे करे जेको ही चांवर सुकल आहिनि ही उहे जानवर बि न खाई सघनि, पर ही बोड मुतासिर मजबूरीअ मां खाइनि था, जंहिंजे करे हिननि जा ॿार ऐं औरतूं बीमार थी पिया आहिनि। दस्त उल्टियूं हिननि खे वकोड़े वियूं आहिनि। बोड मुतासिरीन औरतूं मर्द ऐं ॿारड़ा सरापा एहतिजाज बणिजी विया आहिनि त हू बुखुनि में पाह थी रहिया आहिनि। इन हवाले सां एहतिजाज कंदड़ बोड मुतासिरीन सां ॻाल्हाईंदासीं। भत सुकायूं था, असांखे राशन कोन मिले थी। 3-4 ॾींहं 5 ॾींहं ताणी असांखे मानी कान मिले थी। हो मन सुकाए असां बच्चनि खे खारायूं था, पोइ मजबूरी में छा खाऊं, मिटी खाऊं छा? बच्चा असांजी खाइनि था, गुमराह थियनि था, बीमार थियनि था। छो ॾुख न थींदो आहे? माल बि कोन सुकल खाइनि था कंहिंजो। असां खाऊं था माण्हू मजबूरी खां, लाचार खां, बेवसी खां। सर्दी मथो अची वियो आहे, असांखे का कपिड़ो वेढ़ण जे लाइ कोन्हे। असां हे पंहिंजनि वॻनि सां आया आहियूं, निकिता आहियूं बोड खां, उहो ई वॻनि सां असां हलूं था पिया। सर्दी में ॾकनि था, सॼी राति रिहूं आहिनि ॿारनि जा बि। पोइ वधीक अलाह खे ॿुधाईंदासीं भई इंसान त असांजो कोई नथो ॿुधे। वॾेरा जेके आहिनि हर सामान पंहिंजे हेठों कयूं वेठा आहिनि। हींअर घर असांजो हीअं थो फाटे, घर जी तूं कहिड़ी थो ॻाल्हि करी। जे असांखे हुजे जेके अहिड़ा कमज़ोर असां हिते पिया आहियूं पंहिंजो बुख ते सर्दी में पडाल बि कोन्हे, राति जो हेठों विझूं असां। हाणे सर्दी आयो, असांजी बचड़ा बीमार आहिनि। सर्दी में काॾे वञूं, कुझु कोन्हे, असांखे का शइ कोन मिलियो आहे। असां हिते आहियूं, असां ग़रीब आहियूं जी। न का शइ असांखे सवड़ो न को रिली न को गोदड़ी। पुरनाथन शाह जाऊं साईं, असांखे का शइ कोन्हे मिली। हींअर सीउ आहे, अखियुनि खां न बीनूं, न अटो आहे, न चांवर आहे, का बि शइ न ॾिनी अथनि। सीउ आहिनि, न लटो, न कपिड़ो, न कंबल, कुझु बि न ॾिनो अथनि साईं, का शइ कोन ॾिनी अथनि। बसि इहो पलालड़ो विछाए उन मथां मिड़ई कुझु हेठों कुझु मथां मिड़ई पिया था ईअं गुज़ारो कयूं। बोड मुतासिरीन जा वीचार ॿुधा त हू बुखूं काटण में मजबूर आहिनि, सर्दीअ में पाह थी विया आहिनि। उन्हनि खे फौरी तौर गरम कपिड़नि जी तक़सीम कई वञे त जीअं हू बच्चनि खे सर्दीअ खां बचाए सघनि। कैमरामैन अलावश खुश्क सां गॾु निज़ाम शेख, KTN न्यूज़, दादू।